Welcome to Time News Studios. You are watching 3 PM Bulletin. 18 जनवरी को 9, 10, 11, 12 क्लासेस जो है वो शुरू हो जाएंगी। उसके बाद 25 जनवरी को क्लास 1 से क्लास 8 और उसके बाद 1 फरवरी से सारी यूनिवर्सिटीज़ और हायर एजुकेशन इंस्टीट्यूशंस जो हैं वो खुल जाएंगे। जो असातिज़ा और जो एडमिनिस्ट्रेटिव स्टाफ है वो 11 जनवरी से उसको इजाज़त होगी कि वो अपने स्कूलों, कॉलेजों, यूनिवर्सिटीज़ में आएँ। जो भी बोर्ड के इम्तिहानात मार्च या अर्ली अप्रैल में होने थे उनको मुलतवी किया जा रहा है और बोर्ड के इम्तिहानात अब मई और जून में होंगे। समूरे मुल्क में तालीमी इदारा मरहलेवार खोलण जो ऐलान। पहिरें खां 8 दर्जे जा क्लासिस 25 जनवरी ते खोलिया वेंदा। मैट्रिक ऐं इंटर जा क्लासिस 18 जनवरी ते खोलण जो ऐलान। बैनुल सूबाई तालीमी वज़ीरनि जे इजलास बाद वफ़ाक़ी वज़ीर शफ़क़त महमूद जो चवणु आहे त 1 फरवरी ते यूनिवर्सिटी सूधो हायर एजुकेशन जा समूरा इदारा खोलिया वेंदा। मैट्रिक ऐं इंटर बोर्ड जा इम्तिहान मई ऐं जून में वरिता वेंदा। सुप्रीम कोर्ट में सेनेट इलेक्शन ओपन बैलेट ज़रिए कराइण बाबति रेफरेंस ते ॿुधणी। अदालत वफ़ाक़ी सरकार, इलेक्शन कमीशन, सेनेट ऐं क़ौमी असेंबली जे स्पीकर खे नोटिस जारी करे छॾिया। सूबाई असेंबलीज़ जे स्पीकर ऐं चइनी सूबनि जे एजीज़ खे बि नोटिस जारी। सदारती रेफरेंस ते ॿुधणी। जस्टिस एजाज़ुल अहसन रिमार्क्स ॾींदे चयो आहे त आइन या कानून में तरमीम जो इख्तियार पार्लियामेंट वटि आहे। सेनेटर्स असल में सूबनि जी नुमाइंदगी कंदा आहिनि। अदालत हिन तज़ाद में छो अचे? चीफ जस्टिस गुलज़ार अहमद चयो त हिन मामले में अदालती मुआविन बि मुक़ररु कया वेंदा। जेको बि हिन मामले में ॼाण ॾियणु घुरे थो त 2 हफ़्तनि में अदालत आॾो जमा कराए। अदालत रेफरेंस ते ॿुधणी 11 जनवरी ताईं मुलतवी करे छॾी। इस्लामाबाद में अगवा थियल सीनियर वकील हमाद सईद 2 ॾींहनि बाद बाज़ियाब। एडवोकेट हमाद सईद वीडियो बयान में वकील बिरादरी ऐं इस्लामाबाद हाई कोर्ट जे चीफ जस्टिस जा थोरा मञा। बाज़ियाबी बाद वकील हमाद सईद इस्लामाबाद हाई कोर्ट पहुची वियो। इस्लामाबाद हाई कोर्ट में अगवा केस ते ॿुधणीअ दौरान वकील हमाद चयो त घर मां अगवा करण बाद संदसि अखियुनि ते पटी ॿधी वई। अध कलाक ताईं गाॾी हलाइण बाद खेसि हिक कमरे में रखियो वियो। चीफ जस्टिस अतर मिनल्लाह रिमार्क्स ॾींदे चयो त वकील जे अगवा केस में पुलिस सुस्तीअ जो मुज़ाहिरो कयो। शुक्र आहे हमाददार वापसि अची वियो पर रियासत जो रवैयो सही न हो। अदालत DIG इस्लामाबाद खां 10 ॾींहनि में रिपोर्ट तलब कंदे चयो त हीउ इंतिहाई संजीदा नोयत जो मामिलो आहे। ईअं हर भेरे थिए थो। अञा ख़बर न पई आहे त अगवा जी वारदात कंहिं कई। पाकिस्तान में 2 ॼणनि खे कोरोना वायरस जो नओं क़िस्म हुजण जी तस्दीक। NCOC जो चवणु आहे त 2 मुतासिर ताज़ो बर्तानिया मां वापसि आया हुआ। बर्तानिया में कोरोना जो नओं क़िस्म गुज़िरियल साल दिसंबर महीने में ज़ाहिर थियो हो। पाकिस्तान तरफ़ां बर्तानिया खां पहुतल मुसाफ़िरनि लाइ SARS-CoV-2 जी टेस्ट लाज़मी करार। मुल्क में कोरोना विघे वधीक 39 मरीज़ हयाती विञाए वेठा। बलोचिस्तान जे मछ वारे इलाइक़े में हज़ारा बिरादरी सां वास्तो रखंदड़ 11 पोरहतनि जे क़त्ल वाक़े ख़िलाफ़ ॿिए ॾींहुं बि धरणो। कोयटा बाईपास ते हज़ारा बिरादरी जे धरणे सबबि ट्रैफ़िक मुअतल। हज़ारा बिरादरी केस दाख़िल ऐं जवाबदारनि जी गिरफ़्तारी ताईं पोरहतनि जा लाश दफ़नाइण खां इनकार करे छॾियो। गुज़िरियल ॾींहुं अणॼातल हथियारबंदनि कोयले जी खाण ते कमु कंदड़ पोरहतनि खे अगवा करण बाद 11 ॼणनि खे क़त्ल करे छॾियो हो। फायरिंग में 10 खां वधीक पोरहत ज़ख़्मी थी पिया हुआ। पुलिस ॿिए ॾींहुं बि वाक़े जो केस दाख़िल न कयो। मुल्क जूं सियासी हालतूं बहितर न आहिनि। हुकूमती हठधर्मीअ मां लॻे थो त उन जा ख़तरनाक नतीजा निकिरंदा। अपोज़िशन न पर हुकूमती हठधर्मी मुल्क खे नुक़सानु पहुचाईंदी। पीपल्स पार्टी MNA ख़ुर्शीद शाह चयो आहे त PTI ख़िलाफ़ परॾेही फंडिंग वारो केस इलेक्शन कमीशन ते दाग़ आहे। केस ते स्टे वठण मां लॻे थो त दाल में कुझु कारो आहे। अपोज़िशन खे सेनेट इलेक्शन में हिसो वठणु घुरिजे। क़यादत खे हिसाब किताब करे ॾिनो आहे त चूंडुनि में हिसो वठण सां असांजी सीट्स में इज़ाफ़ो थींदो। वज़ीरनि जे बयाननि मां लॻे थो त हुकूमत खे ॻाल्हियूं न करणियूं आहिनि।
कंधकोट के कचेवार इलाके में धाड़ेलन की मौजूदगी के इतला ते पुलिस जो ऑपरेशन। धाड़ेलन और एहलकारन में मुकाबले दौरान गोलियों लगने के नतीजे में 2 पुलिस एहलकार जख्मी। ऑपरेशन दौरान APC चेन और बख्तरबंद गाड़ियों जो भी इस्तेमाल। मुकाबले में हथियारबंदन तरफा रॉकेट लॉन्चर्स, एंटी एयरक्राफ्ट गन्स और बेन गरन हथियारन जो इस्तेमाल। केतरी देर ताई मुकाबले बाद पुलिस से वापस रवानी। जख्मी एहलकार अस्पताल मुंतकिल। लाहौर की एहतसाब अदालत तरफा मनी लॉन्ड्रिंग केस में शरीफ खानदान जा वकील पेश न थियण ते कावड़ जो इज़हार। ॿुधणी दौरान शहबाज शरीफ, हमज़ा शहबाज और बिया जवाबदार पेश। शहबाज शरीफ तरफा ॿीहर नओं मेडिकल बोर्ड जोड़ण की इस्तदा। अदालत शहबाज शरीफ के चयो त तव्हां लिखत में दरख्वास्त ॾियो, कानून मूजिब फ़ैसिलो कंदासीं। अदालत ॿुधणी 6 जनवरी ताईं मुलतवी करे छॾी। शाहिदनि खे ईंदड़ ॿुधणीअ ते रिकॉर्ड सूधो पेश थियण जो हुकुम। कराची में महमूदाबाद नाले के भर पासे कब्जा छड़ाइण लाइ ऑपरेशन। एंटी इंक्रोचमेंट सेल के अमले गरी मशीन के जरिए केतराई घर, दुकान और छपरा ड्राहे पट करे छड़िया। ऑपरेशन दौरान अमले और रहवासिन में चक्रियों। पुलिस और रेंजर्स एहलकार मुकर्रर। इंतजामिया जो चवण है तो महमूदाबाद नाले के भर पासे हद दखलियों हटाइण लाइ ऑपरेशन में वाटर बोर्ड, SBCA और रेवेन्यू बोर्ड के अमलदारन भी हिस्सो वरतो। 4 ॾींहनि ताईं जारी ऑपरेशन में नाले के भर पासे कायम समूरा कब्जा छड़ाया वेंदा। कराची की एहतसाब अदालत DHA सिटी में गैर कानूनी अलॉटमेंट वाले केस में जवाबदार हनीफ लालाई की प्ली बागेन वाली दरख्वास्त मंजूर करे वरती। जवाबदार वटां हथायल शयूं वापस करण जो भी हुकुम। नैब जो चवण है तो जवाबदार हनीफ और संदसि साथिन DHA सिटी जामशोरो में 731 एकड़ ज़मीन गैर कानूनी तौर अलॉट कई। जवाबदारन कौमी नाणे के 11 अरब रुपयन का वधिक नुकसान पहुंचायो। अदालत जवाबदारन के थाने मुला खान वारी 23 एकड़ ज़मीन भी वापस करण जो हुकुम ॾेई छॾियो। सिंध आबादगार बोर्ड जनवरी महीने का पोइ कणक की इंपोर्ट ते पाबंदी लगाइण जो मुतालबो करे छॾियो। सीनियर नायब सदर महमूद नवाज शाह की सदारत हेठि सिंध आबादगार बोर्ड के इजलास दौरान ज़राअत बाबत वफ़ाक़ और सिंध सरकार जूं पॉलिसीज़ नाकारा करार। बोर्ड के इजलास में मुतालबो किया वियो है तो वफ़ाक़ और सिंध सरकार अहिड़ियूं पॉलिसीज़ जोड़िन जंहिंसां आबादगार मुआशी तौर सघारा थी सघन। फुटी, बसर और टमाटे सूधो ॿियनि भाॼियुनि के फसलन बाबत हुकूमती पॉलिसीज़ ते भी तनक़ीद। जामशोरो में सिंध यूनिवर्सिटी के मुलाजमन तरफा मुतालबन की मञता लाइ मुज़ाहिरो। मुलाजमन तरफा AC2 ब्लॉक ॿाहिरां धरणो। सालियानी इंक्रीमेंट, पघारन में वाध और बिया मुतालबा फौरी मंजूर करण जो मुतालबो। मुज़ाहिरे के खिताब दौरान अगवानन चयो है तो यूनिवर्सिटी इंतजामिया मुलाजमन के हेल ताईं हेल्थ इंश्योरेंस पॉलिसी और एंट्री टेस्ट जो मुआवज़ो भी नाहे ॾिनो। एहतजाजन बावजूद मुलाजमन के मसलन ते ध्यान नथो ॾिनो वञे। मुलाजमन तरफा मुतालबन की मञता ताईं एहतजाज जारी रखण जो चिताव। ॾाढो ज़ुल्म करियासीं। बच्चा सिना रोले छॾो, असां दर बदर करे छॾो। असीं थकजे गया, असांजो कोई सुणाएगो तो नहीं। असांजी बिरादरी थी वेठी, असीं ले वेठा आहियूं थाणे अॻियां, कोई बि असांखे सुणाएगो तो। असांजो मुतालबो इहो आहे त असांजी FIR कटी वञे। जेसिताईं FIR नथी थिए तेसिताईं असांखे अगरि 10 ॾींहं लॻनि था त बि असीं हिते मौजूदु रहंदासीं। मिठी में ASI के घर में भेड़ी वे और सालीअ जा फाहो ॾिनल लाश हथ अचण वारे वाक़े खिलाफ़ SSP ऑफिस आॾो ॿिए ॾींहुं भी धरणो जारी। मिठी थाने ॿाहिरां लॻल धरणे में शरीक औरतुनि ऐं ॿारनि सॼी राति सीअ में गुज़ारी। नौजवान डूंगर और नारी बभिका मेघवाड़ के वारसनि तरफां पुलिस मथां ASI गुल मोहम्मद सांद के बचाइण जा इल्ज़ाम। पुलिस मुतासिब धुर की फरियाद तहत केस दाख़िल करण का इनकार करे छॾियो।
मुज़ाहिरीन चिताव ॾिनो आहे त ASI गुल मोहम्मद सांद ख़िलाफ़ केस दाख़िल थियण ताईं धरणो जारी रखियो वेंदो। नौजवान डूंगर ऐं नारी पभिका मेघवाड़ जा फाहो ॾिनल लाश ASI गुल मोहम्मद सांद जे घर मां हथाया हुआ। जामशोरो जे मंदिर मां मुबैना तौर रक़म ऐं ज़ेवर चोरी। अलशहबाज़ कॉलोनी जे गुजराती पाड़े में क़ाइम मंदिर मां चोरीअ जी वारदात। अणॼातल जवाबदार मंदिर में रखियल पेतीअ मां रोक रक़म ऐं ज़ेवर चोरी करे फरार थी विया। जामशोरो थाणे ते चोरीअ जो केस दाख़िल। चोर पुलिस जी पकड़ में न आया। लाड़कानू जी शेख ज़ैद वुमेन अस्पताल मां अगवा थियल अभम ॿारड़े जो 5 ॾींहं गुज़रण बावजूदि पतो न पियो। पुलिस ऐं अस्पताल इंतज़ामिया ॿारड़े जी बाज़ियाबीअ लाइ कख भञी बीणो न कयो। मुग़वी ॿारड़े जे वारिसनि जो मुज़ाहिरो। पुलिस ऐं अस्पताल इंतज़ामिया ख़िलाफ़ नारेबाज़ी। मुज़ाहिरीन जो चवणु आहे त ॿारड़े जे अगवा थियण वारे वाक़े जी ज़िम्मेवार अस्पताल इंतज़ामिया आहे। पुलिस हेल ताईं न ॿारड़े खे बाज़ियाब करायो ऐं नई अस्पताल इंतज़ामिया ख़िलाफ़ कार्रवाई कई। मुज़ाहिरीन तरफ़ां ॿारड़े खे जल्द बाज़ियाब कराए शेख ज़ायद अस्पताल जी इंतज़ामिया ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालबो। मातलीअ में 2 ॾींहनि खां गुम ॼाणायल नारी मरियम परिहार जो अगवा केस दाख़िल। नारी जे भेणीवे जी फ़रियाद ते 7 जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो। नारी जे वारसनि जो चवणु आहे त 2 साल अॻु मरियम जी बठोरवासी जलाल परिहार सां शादी थी। मरियम खे मुड़ुसु तशद्दुद जो निशानो बणाईंदो हो। अदालत मां खुला वठण बैदि नारी जा साहुरा धमकियूं ॾींदा हुआ। केस में नारी जे अॻूणे मुड़ुसु ऐं साहुरनि मथां खेसि अगवा करण जो इल्ज़ाम। पुलिस खां नारीअ खे जल्द बाज़ियाब कराए जवाबदार गिरफ़्तार करण जो मुतालबो। हैदराबाद जे पिंजारी थाणे जी हद में नारीअ खे जिनसी तौर हिरासां करण जो इंकिशाफ। शाह फैसल चौक वासियुनि नारी दाहियो आहे त पाड़ेसरी 3 महीननि खां दोषी रखण लाइ हिरासां करे रहियो आहे। पिंजारी थाणे ते केस दाख़िल हुअण बावजूदि पुलिस जवाबदार ख़िलाफ़ कार्रवाई न कई। मुतासिर नारी ऐं संदसि वालिद तरफ़ां SSP हैदराबाद खे नोटिस वठण जी अपील। पुलिस जो चवणु आहे त वाक़े जी जांच जारी आहे। कार्रवाइनि बावजूदि जवाबदार ग़ुलाम नबी हथ न आयो। दादू में माइटनि तरफ़ां मुबैना तौर ज़बरदस्ती शादी कराइण ख़िलाफ़ थाणे ते पहुतल नारी अदालत आॾो पेश। नारीअ जो चाचो ऐं अमड़ बि अदालत पहुची विया। नारी शबाना ज़ौर अदालत में बयानु ॾींदे चयो आहे त माइट मर्ज़ीअ ख़िलाफ़ शादी करण लाइ दबाउ विझी रहिया आहिनि। तहफ़ुज़ ॾिनो वञे। अदालत ए सेक्शन थाणे जे SHO मथां कावर जो इज़हार कंदे चयो त तव्हां अॻु ई तइ करे आया आहियो त नारीअ खे चाचे हवाले करणो आहे। अदालत SSP दादू खे तलब करे वरितो। सिंध में रोलू कुतनि जो आज़ार न घटियो। लाड़काणो में रोलू कुतनि 10 ॼणनि खे ॾाढे ज़ख़्मी करे छॾियो। 5 ॿारनि ऐं 2 औरतुनि सूधो 10 ॼणा ज़ख़्मी हालत में अस्पताल मुंतक़िल। भिरिया रोड जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में 4 ॿारनि सूधो 7 ॼणा ॾाढी ज़ख़्मी। इलाइक़े वासियुनि तरफ़ां रोलू कुतनि जे आज़ार ऐं इंतज़ामिया जी सुस्तीअ ख़िलाफ़ दाहूं। शेख भिरकियो में सुई सदरन गैस कंपनी इंतज़ामिया जो कारनामो। पहुरियत खे 1,70,000 रुपयनि जो बिल उमाणे छॾियो। पहुरियत लाल बागड़ी सुई गैस इंतज़ामिया ख़िलाफ़ एहतजाज कंदे दाहियो आहे त रेड़ीअ ते केला विकिणी पेट गुज़र कंदो आहियां। सुई गैस ऑफिस जा केतिरा ई भेरा चकर काटिया पर केर बि ॿुधण वारो न आहे। ग़रीब आहियां, 1,70,000 रुपयनि जो बिल नथो भरे सघां। पहुरियत तरफ़ां गैस जो बिल सही करे मीटर रीडर ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालबो। क्राइस्टचर्च टेस्ट जे 2 ॾींहं वारी रांदि ख़तम। न्यूज़ीलैंड पंहिंजी पहिरीं इनिंग्स में 3 विकेट्स ते 286 रन्स ठाहे वरितियूं। कप्तान विलियमसन 112 ऐं हेनरी निकोलस 89 रन्स सां क्रीज़ ते मौजूदु। पाकिस्तान तरफ़ां बॉलर मोहम्मद अब्बास, फ़हीम अशरफ ऐं शाहीन आफरीदी हिक विकेट वरिती। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ में अवां खे भली कार चऊं था। मां आहियां महताब अली नूर। हिकु शॉर्ट ब्रेक खां पोइ बुलेटिन